सवाल कयो आहे मोहम्मद हुसैन। उहो त चए त गैरुल्लाह खां मदद घुरी सघिजे थी या न। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गैरुल्लाह खां मदद घुरणु जाइज़ आहे बग़ैर कंहिं शुबे जे, पर शर्त आहे त इहो अक़ीदो हुजे त हक़ीक़ी मदद करण वारो अल्लाह रब्बुल इज़्ज़त आहे ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी अता कयल ताक़त जे ज़रिए गैरुल्लाह मदद कंदा आहिनि त पोइ जाइज़ आहे, वरना नाजाइज़ आहे। ऐं इन बाबति कसीर अहादीस मुबारका ऐं आयत मुबारका दलालत कनि थियूं, जिन मां सरी अहादीस मुबारका पेश कजनि थियूं। पहिरें नंबर ते हदीस मुबारका वा अल मुअज्जमुल कबीर लित्तबरानी में हज़रत उतबा बिन ग़ज़वान रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे। उन चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, इज़ा अदल्ल अहदुकुम शैअन औ अराद अहदुकुम औना, जेकॾहिं अवां मां कंहिंजी का चीज़ गुम थी वञे या अवां मां को मदद तलब करण जो इरादो करे, वहुअ बेअर्दिन लईस बिहा अनीसुन, ऐं उहो अहिड़ी कंहिं जाइ ते हुजे जिथे उनजो को बि साथी यार मददगार न हुजे, पोइ छा करे, फलियकुल या इबादल्लाहि अगीसूनी या इबादल्लाहि अगीसूनी, ए अल्लाह जा बानो मुंहिंजी मदद कयो, ए अल्लाह जा बानो मुंहिंजी मदद कयो। इन हदीस मुबारका मां साबित थियो त जॾहिं अवां मां को मदद घुरणु चाहे त पोइ अल्लाह जे बाननि खां मदद घुरे, ऐं अगीसूनी मां साबित थो थिए त गैरुल्लाह खां मदद घुरणु जाइज़ आहे। ऐं अहिड़ी तरह साॻी हदीस अल आदाब ले बेहकी में मुख़्तलिफ़ अल्फाज़नि में आहे, ऐं उन में हीअ अल्फाज़ आहिनि, फलियकुल अईनूनी इबादल्लाह रहमकुमुल्लाह। ऐं ॿी हदीस मुबारका में ही लफ़्ज़ आहिनि, अईनू इबादल्लाह रहमकुमुल्लाह। इन जी माना आहे त अल्लाह जा बानो मुंहिंजी मदद कयो। इन मां साफ़ साफ़ ज़ाहिर आहे त गैरुल्लाह खां मदद घुरणु जाइज़ आहे, बल्कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां उम्मत खे तालीम ॾिनी आहे त गैरुल्लाह खां मदद घुरो। टीं हदीस मुबारका वा मुसन्नफ़ इब्न अबी शैबा जे अंदरि इन हदीस खे अल्लामा इब्न हजर अस्क़लानी रहमहुल्लाह ताला सही करार ॾिनो आहे। उन में आहे त हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जो ख़ज़ानची उन चयो त असाबन नास कहतुन फ़ी ज़मन उमर, हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे ज़माने मुबारक में कहत साली पइजी वई, यानी ॾुकार अची वियो। फ़जा रजुलुन इला क़बरिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पोइ हिकु शख़्स नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मज़ार मुबारक वटि आयो। ॿी हदीस में आहे त उहो हज़रत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु हुयो। पोइ उन अचे चयो, या रसूल अल्लाह इस्तस्के ले उम्मतिक फ़इन्नहुम क़द हलकू, या रसूल अल्लाह अव्हां जी उम्मत हलाक थी रही आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां इन्हनि जे लाइ पाणी तलब कयो। ऐं अॻियां हदीस मुबारका लफ़्ज़ आहिनि त फ़अतर रजुल फ़िल मनाम फ़क़ील लहू एत उमर फ़अक़रिहु सलाम फ़अख़बिरहु अन्नकुम मुस्तक़ीमून। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु शख़्स जे ख़्वाब जे अंदरि आया, उनखे इरशाद फ़रमायाऊं त उमर फ़ारूक वटि वञ ऐं उनखे मुंहिंजा सलाम चओ, ऐं उनखे चओ त अनक़रीब अव्हांखे पाणी मिली वेंदो। इन हदीस मुबारका में हज़रत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु जो अमल मुबारक हिन ॻाल्हि जो वाज़े दलील आहे त गैरुल्लाह खां मदद तलब करणु जाइज़ आहे। ऐं हज़रत बिलाल खां वधीक तौहीद पसंदि ऐं हज़रत उमर फ़ारूक खां वधीक तौहीद पसंदि ॿियो केरु नथो थी सघे। जेको चवंदो त इहो तौहीद जे ख़िलाफ़ु आहे, उहो गोया के सहाबा इकराम ते एतिराज़ करे रहियो आहे। इन हदीस मुबारका मां मालूम थियो गैरुल्लाह खां मदद तलब करे सघिजे थी। वल्लाहु आलम बिस्सवाब।